अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद त तव्हां सब ठीक ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु असां तव्हांजे लाइ हिकु नायाब एल्बम खणी आया आहियूं उस्ताद शमन अली मीर अली साहब जो। ऐं हिन एल्बम जा सुपर हिट कलाम असां तव्हांखे ॿुधाईंदासीं। दोस्तों हिन एल्बम जो 10 नंबर कलाम आहे जंहिंजा बोल आहिनि भले ॾुख ॾियण लाइ आ। दोस्तों हिन कलाम जो शाइर आहे कासिर नवाज़। दोस्तों मां उम्मीद थो कयां त हीअ एल्बम तव्हांखे तमामु घणो पसंदि ईंदो। अगरि हीअ एल्बम तव्हांखे पसंदि अचे त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾिजो। दोस्तों हीअ कलाम ॿुधूं था। भली दुख ॾियण जे लाइ भली सूर ॾियण जे लाइ, भली दुख ॾियण जे लाइ भली सूर ॾियण जे लाइ। वया नीरा किंजा कुटी कुटी, वया नीरा किंजा कुटी कुटी, वरी दे को न तू भा, वरी दे को न तू भा, वरी अचूं वहां थी वहां। भली दुख ॾियण जे लाइ भली सूर ॾियण जे लाइ, भली दुख ॾियण जे लाइ। पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन।
ॾुखई ॾियण जे लाइ भली सूर ॾियण जे लाइ आ भली ॾुखई ॾियण जे लाइ थकी पवां वरी मां तुंहिंजे करे रोई रोई थकी पवां वरी थकी पवां वरी मां तुंहिंजे करे रोई रोई थकी पवां वरी ॾेई वञ अहिड़ो कोई गम मुंहिंजी दिलि खे वरी तूं खपे वञ अची मुंहिंजी दिलि खे भली ॾुखई ॾियण जे लाइ भली सूर ॾियण जे लाइ भली ॾुखई ॾियण जे लाइ पेशकेश सिंधी म्यूजिक स्टेशन। वया नीरा किन जा कुटी कुटी वया नीरा किन जा कुटी कुटी वरी ॾेई कोनो तूं गा वरी ॾेई कोनो तूं गा वरी अखियूं वहन थी वाह भली ॾुखई ॾियण जे लाइ भली सूर ॾियण जे लाइ आ भली ॾुखई ॾियण जे लाइ भली ॾुखई ॾियण जे लाइ दोस्तों मां उम्मीद थो कयां त ही एल्बम ही कलाम तव्हांखे तमामु घणा पसंदि ईंदा। अगरि ही तव्हांखे एल्बम ऐं कलाम पसंदि अचनि त असांजे चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारींदा ऐं असांजी वीडियो खे लाइक कंदा, कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। पंहिंजे भाउ नेक मोहम्मद सिंधी म्यूज़िक स्टेशन खे इजाज़त ॾींदा। ज़िंदगी रही त इंशा अल्लाह ताला अॻे वीडियो में गॾु। महिरबानी दोस्तों।